नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां हाँ कि सभिनी देवी देवताउनि जा शारीरिक चित्र ठहियल हूंदा आहिनि, हाँ पर शिव जो शिवलिंग छो ठहियल हूंदो? हाँ ॾिसो, शिव जो शिवलिंग जो प्रतीक आहे कि शिव सदा अशरीरी हूंदो। वो कॾहिं पंहिंजो शरीर जहिड़ो चित्र धारण ई न कंदो आहे, त हिन करे उनखे लिंग जे रूप में ॾेखारींदा आहिनि। ऐं बाक़ी सभु देवी देवताउनि जो चित्र हूंदो आहे, मतिलबु चित्र मतिलबु शरीर, त हिन करे उन्हनि खे उहो शारीरिक रूप में उन्हनि जी पूजा थींदी आहे। ॿियो हिकु ॿी ॻाल्हि असांखे परमात्मा बाप ॿुधाई अथई कि ॾिसो, अगरि तव्हां शिवलिंग, शिव ईश्वर, शिव भॻवान जे बदिले शिव बाबा चईंदव न, त तव्हांखे ये स्मृति ईंदी कि बाबा मतिलबु पिता, त शिव कंहिंजो पिता आहे? भई असांजो पिता त शरीर जो अलॻि आहे, लेकिन शिव बाबा असां चऊं था त ज़रूर मुंहिंजो बि पिता आहे, लेकिन मुंहिंजो कंहिंजो पिता आहे? आत्मा जो। अच्छा। आत्मा जी शिव परम पिता परमात्मा जो असली नाम आहे शिव, जेके सभु धर्म वारा अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि न, लेकिन जो असली नाम आत्मा ते पयल आहे शिव। पंहिंजा त शरीर ते नाम चढ़ंदा आहिनि, भई हिकु शरीर वरितो, शरीर ते नाम पियो, आत्मा शरीर छॾे ॿियो शरीर वरितईं त ॿियो नाम, लेकिन परमात्मा शरीर न वठंदो आहे, त हुनजी आत्मा जो नाम आहे शिव। शिव अर्थात कल्याणकारी। ऐं हिन परमात्मा खे सभु धर्म वारा अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि, रूप निराकार सां ई यादि कंदा आहिनि, लेकिन नाम अलॻि अलॻि हूंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि तव्हां शिव भॻवान, शिव ईश्वर जे बदिले शिव बाबा चईंदव न, जॾहिं बि तव्हां शिवलिंग जी पूजा कंदा आहियो, त तव्हांखे यादि ईंदव कि मां इहे पंहिंजे परम पिता परमात्मा खे यादि थी करां, छो जो मुंहिंजी आत्मा जो बि परमात्मा आहे। ठीक है। जी दीदी। हाँ।